अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल अमिल जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। ऐं दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर रेज़न ऐं मुराद वारनि जो पाण में फ़ैसिलो कराईंदो, जंहिं फ़ैसिले में हुननि खे हिकु कराईंदो ऐं सोडल खे बि आज़ादु कराईंदो। तो सोडल खे आज़ादु करण खां पोइ सोडल वञी कूंज खे आज़ादु करे रेस मंसूर जे हवाले कंदो ऐं पोइ रेस मंसूर कूंज खे वठी वञी ककर जे हवाले कंदो, यानी कूंज खे घर पहुचाईंदो ककर जे घर। ऐं दोस्तों इन फ़ैसिले में सभु राज़ी हूंदा। इंशाल्लाह तव्हां ॾिसंदो त इंशाल्लाह रेस मंसूर एॾो फ़ैसिलो कराईंदो जो ॿई धुरियूं फ़ैसिले में ठाह करे विझंदा, यानी ॿई धुरियूं फ़ैसिले में राज़ी थी पवंदा। तो इन फ़ैसिले जे करे रेस शाहनवाज़ पूरी कोशिशि कंदो त कीअं बि करे इहा फ़ैसिलो न थिए, यानी रेस शाहनवाज़ जी इहा ख्वाब अधूरो रहिजी वेंदो। ऐं हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर ॿिन्हिनि जे विच में फ़ैसिलो कराए छॾींदो। इन ॻाल्हि तां पोइ रेस शाहनवाज़ खे बाहियूं लॻी वेंदियूं ऐं हो पोइ रेज़न वारनि जे मथां केस दाख़िल कराए छॾींदो, यानी पुलिस जो ज़ोर वधाए छॾींदो रेज़न वारनि ॾे। पुलिस खे चवंदो त तूं हर हाल में रेज़न खे गिरफ़्तार कर, अगरि तूं रेज़न खे गिरफ़्तार न कंदे त हू मुंहिंजे अॻियां कॾहिं बि न झुकंदो, न वरी मुंहिंजे पेरे पवंदो। उन करे हाणे तोखे राज़न खे ॾियणो ई आहे। ऐं ॿिए पासे रेज़न ककर खे चवंदो त हाणे मुंहिंजे मथां यानी मूंखे शक थी पियो आहे त रेस मंसूर कूंज असांजे हवाले कॾहिं बि न कंदो, छो जो हू असांजो दुश्मन आहे ऐं असां सां चाल खेॾी बि सघे थो। ककर चवंदो त रेस मंसूर असां सां ईअं कॾहिं बि नथो करे सघे, न ई वरी हू धोखो असां सां करे थो सघे। ऐं तूं हाणे ॾिसंदे त हिकु ॿ ॾींहं खां पोइ कूंज असांजे हवाले कंदो, यानी उनखे बि घर पहुचाईंदो, छो जो रेस मंसूर भलो तबियत जो माण्हू आहे, यानी हुनजी तबियत खे मूं सुञातो आहे, यानी हू रेस शाहनवाज़ वांगुरु चालाक नाहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज़ रेज़न खे झुकाइण जी कोशिशि कंदो, यानी हू इन जे अॻियां कॾहिं बि न झुकंदो, बहरहाल उनखे पंहिंजो करे वठंदो, यानी रेज़न खे हाणे पंहिंजो बणाईंदो। ऐं ॿिए पासे रेस मंसूर इहा कोशिशि कंदो त मां हर हाल में पंहिंजे माण्हू हैदर खे चवां त ॻोठ जा माण्हू हू पंहिंजी हिफ़ाज़त कनि, यानी हू जेसीं ताईं पंहिंजो हिफ़ाज़त न कंदा जेसीं ताईं पुलिस उन्हनि खे सुख सां कॾहिं बि वेहण न ॾींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जल्द खां जल्द सोडल पंहिंजे घर ईंदो ऐं उन जा माउ पीउ तमामु ख़ुशि हूंदा। ऐं पोइ एॾी ॻाल्हि ते बि गुलपरी ॾाढो ख़ुशि हूंदो। गुलपरी चवंदो त इहो चङो थियो जो मुंहिंजो संग उते न ॾिनो वियो, अगरि मूंखे हुननि जे हवाले कनि त पोइ हू ज़ालिम मुंहिंजे मथां ज़ुल्म कनि हा, छो जो हू ज़ालिम ऐं शैतान इंसान आहिनि। उन जे करे हाणे उन्हनि मथां का बि भरोसो न आहे, छो जो हू तॾहिं ते वञण वारनि जो बि लिहाज़ न कंदा आहिनि, पोइ मुंहिंजो लिहाज़ किथां कंदा। ऐं मां हाणे आदा मुराद मथां इहो ज़ोर रखंदुसि त मुंहिंजे हर हाल में निकाह तोड़ाए, यानी ककर सां, जेसीं ताईं मुंहिंजो ककर सां निकाह नथो तोड़ाए जेसीं ताईं मां ख़ुशि न रही सघंदुसि। इन करे इहा निकाह हाणे मुंहिंजी मजबूरी आहे। मरियम चवंदो त गुलपरी तूं एतिरो परेशान न थी, तूं एतिरो सोच बि न, जो तूं वारो भाउ मुराद हाणे इहा कोशिशि कंदो जल्द खां जल्द तुंहिंजो निकाह तोड़ाए ऐं तुंहिंजी सोडल सां शादी कराए छॾींदो, यानी तूं जिथे चाहींदो उते तुंहिंजी शादी कराए छॾींदो। इन ॻाल्हि में पूरो भरोसो आहे, यानी इन ॻाल्हि में पूरो पक आहे। हाणे तोखे इन ॻाल्हि ते अमल करणो ई पवंदो, जेसीं ताईं तूं इन ॻाल्हि ते अमल न कंदे जेसीं ताईं तूं परेशान थींदे। उन जे करे हाणे तोखे परेशान नाहे रहणो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज़ पंहिंजे माण्हुनि खे हाली 2-3 ॾींहं पासीरो करे छॾींदो। उन्हनि खे चवंदो त तव्हां हाली 2-3 ॾींहं पासीरा थी वञो जेसीं ताईं मुराद जो शक ख़तमु नथो थिए। अगरि उनजो शक ख़तमु थींदो त पोइ वरी उनखे भॼ वठी ऐं ॾियोसि कुख वारी गोली। उन करे हाणे तव्हां 2-3 ॾींहं गुम थी वञो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।